नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर है जो गांव सां शेयर कयूं पिया। क़रमपुर वासी सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन امتياز मीर कराची जी लियाकत नेशनल अस्पताल में दौरान इलाज लाॾाणो करे वियो आहे। कुछ ॾींहं पहिरियों नामालूम दहशतगर्दनि कराची जे सऊदाबाद वारे इलाइक़े में गोलियुनि जो निशानो बणाए शदीद ज़ख़्मी कयो हो, जेको दौरान इलाज लाॾाणो करे वियो आहे। लाॾाणे सबबि सहाफ़ी हल्कनि दोस्तनि अज़ीज़नि ऐं अबाणे शहर करमपुर में सोग वारो माहौल छायल आहे। करमपुर जे सहाफ़ी जावेद उस्मान बिजराणी सहाफ़ी امتياز मीर जे बेवक़्ता ते विछोड़े ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे।